ब्यूरो से वसीम इकबाल जिला जेगामबाद चांडिया बरादरी जो कट भैया चांडिया छिकताण बाबत शिकारपुर जेगामबाद जे चांडिया बरादरी जे वडन पाड़न ओछाणी छंगाणी बरादरी जो कट चीफ मुकदम सरदार खान चांडियो रेस मोहरम चांडियो रेस हिदायतुल्ला चांडियो उस्ताद अजब अली चांडियो जी अगवाणी में बेगारी लगोट फ़कीर अब्दुल रसूल चांडियो जी ओताक ते थी गुजरो जंहिंमें जेगामबाद शिकारपुर ज़िले के मुख़्तलिफ़ इलाक़नि हुमायूं शरीफ़ सुल्तान कोट मिर्ज़ापुर शेरानपुर कादरपुर जागड़ मौलादाद आबाद ऐं भर पासे जे चांडिया बरादरी के मोतबरीन ऐं मोअज़्ज़िज़ीन शिरकत कई। शिरकत कंदड़नि में फ़कीर महेंद्रो चांडियो अज़ीज़ुल्ला चांडियो बशीर अहमद चांडियो हिम्मत अली चांडियो मुश्ताक चांडियो रेस शहजादो चांडियो गुलाम रसूल चांडियो दिलदार चांडियो नवाब चांडियो माहिवाल चांडियो गुलाम मुर्जा चांडियो मोहम्मद मुकीम चांडियो नज़ीर चांडियो इमदाद चांडियो इल्ताफ़ चांडियो बहराम चांडियो लाल बख्श चांडियो मलंगज़ार चांडियो वधियो चांडियो हमज़ा चांडियो समेत बिरादरी के मोअज़्ज़िज़ीन शिरकत कई जंहिं दौरान बिरादरी के मोअज़्ज़िज़ीन गडियल सलाह मशवरे से भैया चांडिया बरादरी विच में हलंदड़ छिकताण तां मुकम्मल लातालगी जो इज़हार करे छॾियो ऐं आइंदा भी जेकॾहिं कोई भी बिरादरी जो फ़र्द ऐं चङो मुड़ुस कंहिं बि पाड़ेसरी सां नाजाइज़ी कंदो उन ख़िलाफ़ मुकम्मल बाइकाट कंदे भट बिरादरी मां ख़ारिज करे ऐं लातालगी ॾिनी वेंदी। जेकॾहिं चंगाणी ऐं ओशाणी पाड़े जे मथे ॼाणियल चङनि मुड़ुसनि जी बिरादरी सां केर भी नाजाइज़ी कंदो उन ख़िलाफ़ बिरादरी गॾिजी दफ़ा कंदो। गॾिजाणी दौरान चङनि मुड़ुसनि ॻाल्हाईंदे चयो त चांडिया बरादरी शिकारपुर जेगामबाद ज़िले में जेकॾहिं बि कंहिं पाड़ेसरी सां नाजाइज़ी कई आहे न को फॾो फसाद पोइ कुझु चांडिया बरादरी जा शरपसंद अनासिर भया मारफाणी छिकताण खे क़बीलाई तकरार जो रंग ॾियणु चाहिनि था। उन्हीअ तकरार जो चंगाणी ओशाणी पाड़ो कॾहिं भी हिसो न हूंदो।